सिंधई हिंद जे आलमन अदीबन ऐं ॿोली माहिरनि डॉक्टर गुलाम अली अलाना ऐं डॉक्टर मुरलीधर जेटली खे भेटा पेश करण लाइ कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे पारां मुनक़िद कयल डॉक्टर गुलाम अली अलाना ऐं डॉक्टर मुरलीधर जेटली जो सिंधी ॿोली लाइ कयल ख़िदमतुनि जे उनवान हेठि कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस जी सदारत कंदे डॉक्टर नूर अफरोज़ ख्वाजा चयो त डॉक्टर गुलाम अली अलाना ऐं डॉक्टर मुरलीधर जेटली सिंधी ॿोली अदब ऐं लसानियत जा वॾा आलिम थी गुज़रिया आहिनि। ॿिन्ही जो पाण में दोस्ती वारो तालुक़ रहियो। ॿोली बाबति किताबनि ते हिक ॿिए सां सलाह मशवरा कंदा रहंदा हुआ। हुन वधीक चयो त डॉक्टर अलाना साहिब जा लसानियत ते केतिरा ई किताब लिखियल आहिनि ऐं जिन जे मनता तौरु बेशुमार एवार्ड बि मिलियल आहिनि। संदसि ख़िदमतनि खे तारीख़ में हमेशह यादि रखियो वेंदो। सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे ते चेयरमैन डॉक्टर इसाक समेत चयो त डॉक्टर अलाना ऐं डॉक्टर मुरलीधर जेटली सिंधई हिंद में सिंधी ॿोली जा ॿ जीनियस आलिम ही न पर ॿ इदारा हुआ जिन जी कोशिश नंढी खंड में सिंधी ॿोली जी हैसियत ऐं मक़ाम ॾियारण में अहम किरदारु अदा कयो। हुन चयो त सिंधी ॿोली जो बाइख़्तियार इदारो हिननि ॿिन्ही आलिमनि जा सिंधी ॿोली बाबति रहियल किताब या मक़ाला शाया कराईंदो ऐं गॾोगॾु उन्हनि जी सिंधी ॿोली बाबति कयल तहक़ीक़ी कम ते को शागिर्द एमफिल या PhD कंदो त उन जी बि मदद कंदो। नाम्यारे अदीब ताज जोयो चयो त डॉक्टर मुरलीधर जेटली उहो अकेलो आलिम आहे जंहिं जी तालीम दर्स ऐं हक़ीक़ जो दायरो सिर्फ़ सिंधी ॿोली अदब ऐं लसानियत आहे। हिन सिंधी लफ़्ज़नि जी बनावत रचना ते PhD कई।